HRJD न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट से ख़बरन जो सिलसिलो जारी है। अपडेट कयूं पिया कि हैदराबाद हाला नाका भरसा पठाणन पुलिस की मौजूदगी में हिंदू मज़हब के कदीमी मंदिर के मसमार करे छड़ियो। औरतन ऐं ॿारनि जूं दाहूं सीधी फायरिंग के नतीजे में औरतन के ज़ख्मी थियण जा इतला। हाणे भजन पिया, पुलिस वारा भी साम्हूं बीठा आहिनि। हाणे हिन में जल्दा कोन ॾिसो ॾिसो सारे आम हाणे भजंदा। हेॾे पुलिस वारा ईअं बीठा आहिनि, पहुचंदा असांखे मिलिया कोन। हेॾे कान ॾिसो जुलूम तर्जमान ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन बिलावल मल्लाह तरफा वाक़े की सख्त लफ्ज़न में मज़म्मत। IG सिंध ऐं DIG हैदराबाद का फौरी नोटिस वठण जो मुतालबो। HRJD न्यूज़ ते इन वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।